मम्मा गोगो छो मनाइबो आ? गोगियो इन लाइ मनाइबो आहे, नाग पंचमीअ में नाग देवता जी पूजा कबी आहे ऐं राति जो मिठियूं कोकियूं पचाइबियूं आहिनि हिकु ॾींहुं पहिरियां ऐं पुलाउ वुलाउ कबो आहे, जेके बि आइटम करी वरी पोइ सुबुह थिए त उहो वरी पूजा वूजा करे न्याणीअ खे ॾेई करे इहो पंडित ॾे वञी करे पूजा कयूं। इन खां पोइ वरी पाण खाईंदा आहियूं इहो। ऐं जंहिं गैस ते असां थधो पचाईंदा आहियूं न, ॿियो ॾींहुं सॼो ॾींहुं उहो गैस न ॿारिबो आहे। ऐं इन जे अलावा मथो बथो बि न धोइबो अथव, लटा बि न धोइबा आहिनि उन ॾींहुं। अच्छा, असां गोगो छो न पचायो आहे? असां छाजे लाइ न कंदा आहियूं? इहे सभु ॼणा न कंदा आहिनि, जंहिंमें रीत हूंदी आहे उहे कंदा आहिनि। असां वरी वॾी थधिड़ी कंदा आहियूं, असां न कंदा आहियूं नाग पंचमी, पर वारींदा आहियूं सॼो। त हे सिंधी फेस्टिवल आहे त असांखे नॉलेज सॼी हुजणी खपे। नॉलेज हुजणु खपे, हा। अॼुकल्ह नंढियूं आहिनि